औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या कुर्रतैनी या हबीबल्लाह। प्यारा दोस्तो, दोस्त बि मिल्कियत हूंदा आहिनि। जेकॾहिं सुठा दोस्त हुजनि त उन्हनि जी जेतिरी तारीफ़ कर उहा घटि आहे। अल्हम्दुलिल्लाह, ही जेको मंज़र अव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, इहो जुमे जे निमाज़ खां बाद हरम शरीफ़ ॾांहुं वेंदे हाजी अली अकबर, जेके कंबर जो रहवासी आहे, मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, उते हिन जी रिहाइश आहे जिद्दे में। जुमे ते ख़ुसूसन उनजो वञणु हरम शरीफ़ में जेकॾहिं थींदो आहे त हू असांखे पाण सां गॾु हिन वीडियो कॉल जे ज़रिए गॾु वठी वेंदो आहे। ही जेको हाजी साहब साम्हूं तव्हांखे नज़र अची रहियो आहे, तमामु प्यारो माण्हू आहे, नात ख़्वान बि आहे। ही असां सां वीडियो कॉल में महबतूं वंडींदो हले थो। ही हाजी साहब हरम शरीफ़ जे तरफ़ ॾांहुं गामज़न आहिनि, हलंदा वञनि था। हिन वीडियो कैमरा जे ज़रिए मां बि हिननि सां गॾु हरम शरीफ़ ॾांहुं वञी रहियो आहियां। ही साम्हूं हरम शरीफ़ जो ख़ूबसूरत नज़ारो आहे। अल्हम्दुलिल्लाह, शाल अल्लाह ताला असां ऐं हर मुस्लमान खे इहो हरम शरीफ़ जी ज़ियारत रब पाक ज़रूरु कराए। जेकॾहिं जंहिं दोस्त हिकिड़ो दफ़ो हरम शरीफ़ जी ज़ियारत कई, इंशाअल्लाह बार बार उहो हरम शरीफ़ जे लाइ सिकंदो रहंदो। ही साम्हूं गेट नंबर 21 ऐं 22, जेको मेन रस्तो मस्जिद नबवी ॾांहुं उहद जबल साम्हूं वारे रोड वारो अची रहियो आहे। हीअ जेका मेन गेट आहे मस्जिद नबवीअ जी, जंहिंजे मथां गुंबज़ आहिनि, ही दोस्त अची रहिया आहिनि। हिन महिल हाणे हरम शरीफ़ में दाख़िल थी चुका आहिनि। हिन वीडियो कॉल जे ज़रिए मां बि हिननि सां गॾु आहियां। अल्लाह ताला मुंहिंजो बि हिते हिन ज़रिए पहुचण बि क़बूल फ़रमाए ऐं जल्द अज़ जल्द अल्लाह ताला मदीने पाक जी हाज़िरी, मक्का मुकरमा जी हाज़िरी नसीब फ़रमाए। दोस्तो, ही साम्हूं गेट आहिनि मस्जिद नबवीअ जूं, हरम नबवीअ जी गेट आहिनि ऐं ही मेन गेट आहे जेका मस्जिद जी मेन गेट चइजे। हिन जे मथां गुंबद ठहियल आहिनि। ॿाहिरों हे ख़ूबसूरत शटुनि जूं सीनरियूं आहिनि जेकी दिलि खे छुहनि थियूं। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या कुर्रतैनी या रसूल अल्लाह। दोस्तों, मां उन्हनि दोस्तनि जो बार बार शुक्रगुज़ार आहियां जेके वीडियो कॉल ज़रिए मूंखे पाण सां गॾु वठी वञनि था। हाजी साहब जो ही गुफ़्तगू मूं सां हली रहियो आहे। ही जेको आवाज़ मां हिन में डिप्लीकेट पंहिंजो ऐड करे रहियो आहियां, छो त हू आवाज़ असांजो पाण में गुफ़्तगू हुयो। ही तव्हां दोस्तनि जे ॾिसण जे लाइ ही असांजो दोस्त पंहिंजो बाब फ़हद खां शायदि अंदरि मस्जिद शरीफ़ में दाख़िल थी रहिया आहिनि। ॾिसो ही हसीन नज़ारो, सुभान अल्लाह, जन्नत खां घटि न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हो थधियूं हरम जूं हवाऊं, ओ हूंदियूं यादि से सदाई, थधियूं हरम जूं हवाऊं हूंदी यादि से सदाई, मुंहिंजा मदीने जा साईं, सिक लॻी ॾाढी लॻी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही असांजा दोस्त हाजी साहब आबे ज़मज़म जे कूलरनि ताईं पहुची चुको आहे। आबे ज़मज़म भरे हे पहिरियां मूंखे सलाह करे रहियो आहे। मां हिन जो शुक्रगुज़ार आहियां जेको असांखे सलाह करे रहियो आहे त ही वठो आबे ज़मज़म पीओ। असां बि ॾाढी कोशिशि कई, पर पोइ ही नज़ारो त साम्हूं आहे। अल्लाह पाक जल्द मूंखे रूबरू इन कूलरनि मां
आब ज़मज़म पीअणु नसीब फ़रमाईंदो। दोस्तो केॾो हसीन मंज़र आहे। हे अल्लाह जा एहसान आहिनि जंहिं असांखे इंटरनेट ज़रिए हे सहूलतूं मुहैया कयूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। जेकॾहिं प्यारो पिरी हाजी साहब असां ते तमामु ई एहसान कयो जेको हरम शरीफ़ में असांखे पाण सां गॾु वठी रहियो आहे। हाजी साहब वारा हाणे मस्जिद नबवीअ में दाख़िल थी चुका आहिनि। मस्जिद नबवीअ खां इंशा अल्लाह दाख़िल थी चुका आहिनि। अॻिते हलंदा ऐं ही ख़ुदि सलाम अर्ज़ु करण जे लाइ मवाजा शरीफ़ ॾांहुं रवां दवा आहिनि। ही हाजी साहब इंशा अल्लाह आब ज़मज़म पी अॻिते रवाना थिया आहिनि। ही हलंदा हलनि था। हाणे हे साम्हूं मस्जिद खां ॿाहिरि ईंदा ऐं बाबु सलाम जे तरफ़ रवाना थींदा। असां अल्लाह ताला खां दुआ था घुरूं त रब पाक शाल असांखे ऐं हर मोमिन मुसलमान खे बार बार मके मुकरमा ऐं मदीना मुनवरा जी हाज़िरी नसीब फ़रमाए। दोस्तो ही उहे लम्हा आहिनि, ही उहे जॻहियूं आहिनि जंहिं जॻह ते वञण सां दिलि ढापंदी नाहे। असां सोचूं पिया त जॾहिं मदीना शरीफ़ पहुचंदासीं वाह वाह सिक लही पवंदी, बैतुल्लाह जी ज़ियारत कंदासीं, सिक लही पवंदी, ॾाढो दिलि खे सुकून मिली वेंदो। ख़ुदा जो कसम आहे जॾहिं उमिरो शरीफ़ करे वापसि पहुतासीं त जेका सिक हुई उन खां ॾहूण थी वई, ॿिए दफ़े सां वीहूण थी वई, टे दफ़े सां टीहूण थी वई। पर उन जो अंदाज़ो बि नथा करे सघूं जो असांजी पंहिंजे पिरीअ खां परे हक़ीक़त में त सरे ई कोन थी। ही अल्लाह जा इंतिखाब थियल शहर आहिनि मको ऐं मदीनो। मके शरीफ़ में पंहिंजो बैतुल्लाह काबतुल्लाह रखायईं, मदीना शरीफ़ में पंहिंजो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रहायईं। ही अल्लाह जा इंतिखाब शहर आहिनि। हिन शहरनि जो नज़ारो अजीब आहे। सुभान अल्लाह। ही हरम आहे या जन्नत आहे तव्हां पाण महसूसु करे सघो था। दोस्तो अल्लाह ताला शाल असां ऐं तव्हांखे वरी वरी मके ऐं मदीने जूं ज़ियारतूं नसीब फ़रमाए। दोस्तो सची पुछो त ही वीडियो कॉल आहे जेका हली रही आहे, जंहिंखे मां एडिट करे ही आवाज़ तव्हांजे लाइ रिकॉर्ड करे रहियो आहियां। असांजो गुफ़्तगू त उन्हनि दोस्तनि सां अलॻि रहियो, तमामु असली बहितरीन तरीक़े सां रहियो। ही दोस्त हली रहिया आहिनि। हे मां वीडियो कॉल रिकॉर्ड करे रहियो आहियां ऐं इहा अव्हां सां मां शेयर कंदुसि त जीअं अव्हां बि ही हरम शरीफ़ जो नज़ारो ॾिसो। हे जुमे जो ॾींहुं आहे। हे तक़रीबन जेको जुमो शायदि पंहिंजो 23 अगस्त 2019 वारो जुमो कल्ह जुमो गुज़री चुको आहे। हीअ अॼु मां उन कॉल रिकॉर्डिंग खे एडिट करे तव्हांजे लाइ पेश करे रहियो आहियां जीअं अव्हां बि ॾिसो ही हरम जो नज़ारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही हरम आहे, मुंहिंजे महबूब जो हरम आहे, जंहिं पासे ॾिस त जन्नत ई जन्नत आहे। दोस्तो मदीने जो मंज़र ई अजीब आहे, पर हरम शरीफ़ त वरी का ॿी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अल्लाह पाक जंहिंखे नसीब कयो आहे, जेके ॾिसी आया आहिनि, जेके मक्का मुकरमा मदीना मुनवरा में पंहिंजूं घड़ियूं गुज़ारे आया आहिनि, त उन्हनि खे पूरी पूरी ख़बर हूंदी त हीउ छा नज़ारो आहे। ही हरम जो हिकु लम्हो असांजे लाइ केॾो सआदतमंद आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दोस्तो सभई दुआ कयो त मुंहिंजो रब करीम अव्हांखे ऐं असांखे वरी वरी मदीने पाक मक्का मुकरमा जी हाज़िरी नसीब फ़रमाए। ही वीडियो तमामु असां दोस्तनि जे लाइ शेयर करे रहिया आहियूं। ॾिसो जेकी मुहबत वारा आहिनि, जेकी पंहिंजी सिक सुरूर लाहिण जा ख़्वाहिशमंद आहिनि, उहे ज़रूरु ॾिसनि। ऐं हिन वीडियो रिकॉर्डिंग ही जेका असां रिकॉर्डिंग करे रहिया आहियूं, ही वीडियो कॉल जी रिकॉर्डिंग आहे, ही का साम्हूं रिकॉर्डिंग नाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे ही दोस्त असांजा हरम शरीफ़ खां ॿाहिरें दरवाज़े जे तरफ़ ओलाहे तरफ़ ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि। हाणे असांजे दोस्तनि जो रुख़ बाब सलाम ॾांहुं हूंदो। सुभान अल्लाह। ही बाब सलाम उहो बासआदत दरवाज़ो आहे जितां असां पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत में सलाम अर्ज़ु करण लाइ हरम शरीफ़ में दाख़िल थींदा आहियूं। अल्लाह ताला शाल असां ऐं तव्हां सभिनी खे बार बार हितां जी हाज़िरी नसीब फ़रमाए। रब करीम शाल असांखे बार बार हिन
हरम जी हाज़िरी नसीब फ़रमाए, पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम दुरूद अर्ज़ करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो ही बाब सलाम खां मस्जिद नबवीअ में दाख़िल थी रहिया आहिनि। हाणे असीं पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मवाजा शरीफ़ जे ॾांहुं रुख़ कयूं वञूं था। इंशा अल्लाह सलाम अर्ज़ रखंदासीं। अल्लाह ताला असांजा हे सलाम ऐं सलवातूं असांजे महबूब नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में क़बूल फ़रमाईंदो। दोस्तो ही तमामु हसीन मंज़र आहे। ही हाजी साहब हाणे ही असांजो दोस्त हाजी अली अकबर आहे, जंहिं असां ते ख़ासि करे महिरबानी कई आहे, जंहिं हीअ वीडियो कॉल असांखे करे असांखे पाण सां गॾु सलाम जे लाइ वरितियूं वञे थो। अल्लाह ताला शाला असां सभिनी खे बार बार ही हाज़िरी नसीब फ़रमाए। सुभान अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह वाला आलिक व असहाबिक या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। दोस्तो ही मिहराब आहे मस्जिद नबवीअ जो। हाणे हिन मिहराब खां पेशमाम खे हटाए जेको अॻ में मिहराब हुयो, उन मिहराब में निमाज़ पढ़ाइण जो कमु शुरू थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह ही साम्हूं हाजी साहब मवाजा शरीफ़ ॾांहुं रवां दवां आहिनि। ही साम्हूं जेको नज़ारो ॾिसी रहिया आहियो, ही जाली मुबारक आहे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात यानी मवाजा शरीफ़ सलाम अर्ज़ रखण जे लाइ हे महबूब साम्हूं हिते आम्हूं साम्हूं ईअं जीअं कोई रूबरू मुलाक़ात करे। ही उहा जॻह आहे जिते मुंहिंजा अरबी घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ग़ुलामनि ते रूबरू निगाह कंदा आहिनि। अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह वाला आलिक व असहाबिक या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह। दोस्तो ही मवाजा शरीफ़ ते असां सलाम अर्ज़ करे रहिया आहियूं। अल्लाह ताला शाल ही असांजा सलाम महबूबनि ताईं ज़रूरु ख़िदमत में क़बूल फ़रमाईंदो। हज़रत अबा बकर सिद्दीक़ ऐं हज़रत उमर फ़ारूक आहिनि जूं मज़ार शरीफ़ूं आहिनि, उन्हनि ते बि सलाम अर्ज़ रखंदासीं। अस्सलाम अलैका या अबा बकर सिद्दीक़, अस्सलाम अलैका या उमर फ़ारूक, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या सय्यदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तो ही सलाम करण खां बाद असां अॻिते हली रहिया आहियूं। हाणे ही गुंबद ख़ज़रा जो आख़िरी जाली वारो दरवाज़ो आहे। असां जा दोस्त हाणे बाब बकिया जे तरफ़ पहुची चुका आहिनि। सलाम अर्ज़ करे हाणे ॿाहिरि निकिरनि था। हाणे ही बाब सलाम खां दाख़िल थिया, महबूबनि ते सलाम अर्ज़ करे हाणे बाब बकिया खां ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह साम्हूं बाब बकिया खां निकिरी साम्हूं जन्नतुल बकिया जो नज़ारो आहे। ही छटिरियूं जी शाम में महबूब जे आशिक़नि जो आस्थानो आहे। हिते शाम जे टाइम